ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। कर्म कर्म आत्मा जो दर्शन कराइण जो दर्पण। 1982 जा महावाक्य आहिनि। अॼु सर्वशक्तिवान बाबा पंहिंजी शक्ति सेना खे ॾिसी ख़ुशि पिया थियनि। हर हिकु मास्टर सर्वशक्तिवान आत्माऊं सर्व शक्तियुनि खे केसिताईं पंहिंजे में धारण कयो। हर हिकु मास्टर सर्वशक्तिवान आत्मा आहिनि। सर्व शक्तियुनि खे केसिताईं पंहिंजे में धारण कयो। विशेष शक्तियुनि खे सुठी तरह सां ॼाणंदा आहियो ऐं ॼाणण जे आधार ते चित्र ठाहींदा आहिनि। ये चित्र चैतन्य स्वरूप जी निशानी। श्रेष्ठता अर्थात महानता। त बाबा अॼु छा था ॾिसनि कि केसिताईं मुंहिंजे मास्टर सर्वशक्तिवान आत्माऊं शक्तियूं धारण कयूं। विशेष शक्ति खे सुठी तरह सां ॼाणंदा ई आहे शक्तियुनि खे ऐं ॼाणण जे आधार से ही चित्र ठहींदो आहे। चित्र चैतन्य स्वरूप जी निशानी आहे। श्रेष्ठता अथवा महानता। हर कर्म श्रेष्ठ महान आहे। इन सां सिद्ध आहे कि शक्तियुनि खे चरित्र अर्थात कर्म में लायो। हर कर्म असांजो श्रेष्ठ महान आहे। इन सां छा सिद्ध थींदो आहे कि शक्तियुनि खे चरित्र अर्थात कर्म में लायो न। अगरि असांजो हर कर्म श्रेष्ठ महान आहे मतिलबु कि असां शक्तियुनि खे पंहिंजे चरित्र में लायो आहे। निर्बल आत्माऊं व शक्तिशाली आत्माऊं आयो। सर्वशक्ति संपन्न आयो व शक्ति स्वरूप संपन्न आयो। ये सब पहचान कर्म सां ही थींदी। छोजी कर्म द्वारा ही व्यक्ति ऐं परिस्थिति जे संबंध व संपर्क में ईंदा आहियो न, है ना। बाबा चवनि था कर्म द्वारा ही पतो लगदो कि निर्बल आत्मा आयो या शक्तिशाली आयो। सर्वशक्ति संपन्न आयो व शक्ति स्वरूप संपन्न आयो। ये सब पहचान कर्म सां ही थींदी। छोजी कर्म द्वारा ही व्यक्ति व परिस्थितियुनि जे संबंध व संपर्क में ईंदा आहियो न। हिन करे नाम ई आहे कर्म क्षेत्र, कर्म संबंध, कर्म इंद्रियों, कर्म भोग, कर्म योग। कर्म द्वारा ही व्यक्ति ऐं परिस्थिति जे संबंध व संपर्क में ईंदा आहियो। तॾहिं त नाम छा आहे? कर्म क्षेत्र, कर्म संबंध, कर्म इंद्रियों, कर्म भोग, कर्म योग। त हिन साकार वतन जी विशेषता इहा कर्म जे निराकार वतन जी विशेषता कर्मनि सां अतीत अर्थात न्यारो आहे। शिव बाबा केॾी सुठी दुनिया में रहंदा आहिनि न मथे। जॾहिं असां निराकारी अगरि तव्हां स्थिति जो अनुभव कयो हुजे तो बस मां निराकार आत्मा, बाबा निराकार। लेकिन बाबा असांखे उते ज़्यादा देर रहण छो न ॾींदा आहिनि? छो जी अगरि तव्हांखे निराकार दुनिया जो चस्को लॻी वञे न त तव्हांखे कर्म क्षेत्र सुठो ई न लॻंदो। कंहिंखे त लॻंदो आहे भई ठीकु आहे, योग लॻायो, शक्ति कई, धारण कयो, हाणे कर्म क्षेत्र में कर्म करो। मतिलबु पहिरियों बुरा कर्म कंदा हुआसीं, हाणे ज्ञान योग जी शिक्षा सां
असां उहे ई सुठा कर्म करूं। बाबा छा था करनि? बाबा कोई गृहस्थी थोरी तोड़वाईंदा आहिनि। बाबा त चईंदा आहिनि न, तव्हां घर गृहस्थी में रही करे पंहिंजी गृहस्थी में जो तव्हांजी सोच आहे, जीअं तव्हां पति पत्नी जे संबंध में रहंदा आहियो, ॿारनि जे संबंध में रहंदा आहियो, ॿार माउ पीउ, बसि उनखे चेंज करिणो आहे। उहा सोच चेंज करणी आहे, उहा मत चेंज करणी आहे, उहा स्वभाव संस्कार चेंज। सप्तक में बि त इहे ई हूंदो न, पति पत्नी ॿार। लेकिन जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी परम धाम में निराकारी दुनिया में जो अनुभव कंदा आहियूं, त उते त कोई संबंध न आहे, कोई ॻाल्हि न आहे। बसि शांती सां वेठा रहो बाबा सां गॾु, है न। पोइ शिव बाबा खे पोइ हेठि जॾहिं माण्हू पुकारंदा आहिनि त शिव बाबा मथे वेठे वेठे ई भावना अनुसार फल ॾींदा रहंदा आहिनि। जंहिंजो मन जुड़ियो भॻवान सां जंहिं बि रूप में, त हुन रूप में भॻवानु हुनखे शक्ति ॾेई छॾंदो। पोइ जॾहिं समय ईंदो त शिव बाबा हेठि ईंदा आहिनि, असांखे ज्ञान ॾेई पोइ वापसि मथे हली वेंदा आहिनि। त शिव बाबा त केॾी न्यारी दुनिया में रहंदा आहिनि, जिते कोई माँ बाप भाउ भेण काको मामो चाचो, है न, त कंहिंजो कोई उहो ई न आहे, हिकदमि मस्तु दुनिया में मथे। त बाबा चवनि था साकार वतन जी विशेषता ई आहे कर्म। ऐं निराकारी वतन जी विशेषता कर्मनि सां अतीत अर्थात न्यारो। ये साकार वतन अर्थात कर्म श्रेष्ठ आहे त श्रेष्ठ प्रारब्ध आहे। कर्म भ्रष्ट थियण सां जे कारण दुख जी प्रारब्ध आहे। लेकिन ॿिन्हिनि जो आधार कर्म आत्मा जो दर्शन कराइण जो दर्पण आहे। कर्म आत्मा जो दर्शन कराइण जो दर्पण। कर्म रूपी दर्पण द्वारा ही पंहिंजी शक्ति स्वरूप खे ॼाणे सघंदा आहियूं। जॾहिं असांजा कर्म एॾा महान हूंदा तॾहिं त सम्झ में ईंदो न कि हा असां में एतिरी शक्ति भरी आहे बाबा। त बाबा असांखे चवनि था कि कर्म सां ही पतो लॻंदो कि तव्हां में केतिरी शक्ति आई आहे। अगरि कर्म द्वारा कोई भी शक्ति जो प्रत्यक्ष रूप दिखाई में न ॾींदो आहे, बाबा चवनि था अगरि कर्म द्वारा कोई भी शक्ति जो प्रत्यक्ष रूप दिखाई में न ॾींदो त केतिरो भी कोई चए मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, लेकिन कर्म क्षेत्र ते रहंदे कर्म में न दिखाई में ॾींदो त उहो मञंदा। भई असां चईंदा आहियूं कि असां त परमात्मा खे यादि कंदा आहियूं, असां त हुन जी संतान आहियूं, ऐं कर्म क्षेत्र में कोई अहिड़ी ॻाल्हि थी वई, अगरि असां बि हा हुल्लो कंदा रहंदासीं त माण्हुनि मञंदा कि असां भॻवान जा ॿार आहियूं, है न। त अगरि कर्म द्वारा असांजी कोई बि सर्वशक्तियुनि खे प्रत्यक्ष नथो थिए त तव्हां केतिरो बि चओ मां मास्टर सर्वशक्तिवान आहे, लेकिन कर्म क्षेत्र में रहंदे हुए कर्म में त ॾेखारे में न ॾी। जीअं कोई ॾाढो होशियारु योद्धो हूंदो आहे न, युद्ध में ॾाढो होशियारु हुजे, लेकिन युद्ध जे मैदान में दुश्मन जे अॻियां युद्ध न करे पाए ऐं हार खाई वठे त मञंदा कि होशियारु योद्धो आहे। ईअं अगरि पंहिंजी बुद्धि में सम्झंदो रहे कि मां शक्ति स्वरूप आहियां, लेकिन परिस्थिति जे समय संपर्क में अचण जे समय जीअं शक्ति जी आवश्यकता आहे
हुन शक्ति के कर्म में न लाईंदा त कोई मञंदो कि शक्ति स्वरूप आहे। सिर्फ़ु बुद्धि ताईं ॼाणणो आहे, उहो त रहिजी वियो न। सिर्फ़ु बुद्धि ताईं ॼाणियो, उहो थी वियो घर वेठे पंहिंजे खे होशियारु सम्झो, हा। लेकिन समय ते स्वरूप न ॾेखारे में ॾे, समय ते शक्ति के कार्य में न लॻायो, समय बीती वञण खां पोइ सोचियो त शक्ति स्वरूप चइबो हुनखे, समय बीती वञण खां पोइ सोचियो त शक्ति स्वरूप चईंदासीं। इहो ई कर्म में श्रेष्ठता खपे। जहिड़ो समय ओड़ी शक्ति कर्म द्वारा कार्य में लॻायो त पंहिंजे पाण खे सॼे ॾींहं जी कर्म लीला द्वारा चेक करो कि असां मास्टर सर्वशक्तिवान केसि ताईं ठहिया आहियूं, न। चेक करो कि असां मास्टर सर्वशक्तिवान केसि ताईं ठहिया आहियूं। विजय कहिड़ी शक्ति, विशेष कहिड़ी शक्ति समय ते विजयी ठाहींदी आहे, ऐं विशेष कहिड़ी शक्ति जी कमज़ोरी बार बार हार खिलाईंदी आहे। कई बार पंहिंजी कमज़ोर शक्ति के ॼाणंदा बि आहिनि। कॾहिं कोई धारण युक्त संगठन थींदो आहे या पंहिंजे स्वपुरुषार्थी जो वायुमंडल हूंदो आहे त वर्णन बि कंदा आहिनि, लेकिन साधारण रीति। कॾहिं ॿार पंहिंजी कमज़ोर शक्ति खे ॼाणंदा बि आहिनि। कॾहिं कोई धारण युक्त संगठन थींदो आहे या पंहिंजे स्वपुरुषार्थ जो वायुमंडल थींदो आहे त वर्णन बि कंदा आहिनि, लेकिन साधारण रीति सां कंदा आहिनि। मेजॉरिटी पंहिंजी कमज़ोरी खे ॿियनि सां छुपाइण जी कोशिशि कंदा आहिनि। समय ते कोई ॿुधाईंदो बि आहे, पोइ बि उन कमज़ोरी जे बीच खे कम पहचानंदा आहिनि, मथां खां वर्णन कंदा आहिनि, ॿाहिरां जे रूप जे विस्तार जो वर्णन कंदा, लेकिन बीज ताईं न वेंदा आहिनि। हिन करे रिज़ल्ट छा थींदी आहे, हुन कमज़ोरी जे मथां जी शाखायूं त कटिजी वियूं। छा थींदो आहे, कॾहिं कॾहिं आहे न, अगरि तव्हां डिस्कस कंदा हुजो कंहिंसां या बाबा सां बि कंदा आहियो त उनजो बीज ताईं वेंदा कयो। कई ॿार पंहिंजी कमज़ोरी शक्ति खे ॼाणंदा बि आहिनि। कॾहिं कोई धारणा युक्त संगठन हूंदो आहे या पंहिंजे स्वपुरुषार्थ जो वायुमंडल हूंदो आहे त वर्णन बि कंदा आहिनि। हमेशह सोचता करो, ये समय वापसि 5000 साल पोइ ईंदो। हाणे अगरि मां सुधरी हुयमि त सुधरी वियमि। हाणे अगरि मूं में कोई कमी कमज़ोरी आहे, मां बाबा खे यादि करे अगरि उनखे ख़तमु नथी करे सघां, कंहिंजे सहयोग सां असां उनखे ख़तमु करे वठंदासीं न त करे वठंदासीं। इन में छुपाइण जी ॻाल्हि न आहे, है न। त बाबा चवनि था कि पंहिंजी कॾहिं कोई पंहिंजी वर्णन बि कंदा आहिनि, लेकिन साधारण रीति सां कंदा आहिनि। छोजी समय जे महत्व खे न ॼाणंदा आहिनि, प्राप्ति न सम्झंदा आहिनि। अगरि असां सुधरी वियासीं न, असां में उहा कमी कमज़ोरी ख़तमु थी वई त असांजो पद ऊच थी वेंदो, है न। ऐं पद त ऊच थींदो ई सही, लेकिन असांजो ॾाढे समय ताईं उहे सुठा संस्कार रहंदा। त मेजॉरिटी पंहिंजी कमज़ोरी खे ॿियनि सां छुपाइण जी कोशिशि कंदा आहिनि। पहिरियों त तव्हां ख़ुदि जांचो, बाबा खे चओ। अगरि तव्हां बाबा सां ओतिरी शक्ति नथा वठी सघो, कई बार थींदो आहे न वठी सघंदा आहियूं, मधुबन में कोशिशि करो, मधुबन में वञी पुरुषार्थ करो, त बि नथो थिए त पंहिंजे निमित खे ॿुधायो
हुननि जी मदद वठो, हुननि जे पुठियां लॻी वञो। जीअं कोई माण्हू सोचंदो आहे न असांखे त पंहिंजी इहा प्रॉब्लम ख़तमु करणी आहे, जेसि ताईं न थींदी आहे त माण्हू लॻो रहंदो आहे। ईअं असांखे कोई रोटी पाणी न छॾिणो आहे, बसि जेसि ताईं मुंहिंजी आदत न वेंदी तेसि ताईं मूंखे हिनखे छॾिणो न आहे। बाबा खे यादि करो, बाबा खां शक्ति वठो। सुबुह शाम कर्म योगी ठही करे कि अॼु मूंखे हिनखे पूरी रीति विधाई ॾियणी ई आहे। हिन व्यर्थ संकल्प विकल्प जो भी आसुरी स्वभाव संस्कार रहियल शयल आहिनि, जो भी व्यर्थ संकल्प आहिनि, जो भी विकल्प आहिनि, सभिनि खे अॼु खां विदाई। त बाबा चवनि था छुपायो न, समय ते कोई ॿुधाईंदा बि आहिनि, पोइ हुन कमज़ोरी जे बीच खे कम पहचानंदा आहिनि, मथां का वर्णन कंदा आहिनि, ॿाहिरां जे रूप विस्तार खे वर्णन कंदा आहिनि, लेकिन बीच ताईं न वेंदा आहिनि। त हिन जी रिज़ल्ट छा थींदी आहे? हुन कमज़ोरी जे मथां जी शाखायूं त कटे छॾंदा आहिनि। जीअं थींदो आहे न पेड़ पौधनि में बि, है न, कॾहिं कॾहिं मथां कटिंग कंदा आहिनि। अगरि मथे कोई कीड़ो वीड़ो लॻी वञे न त मथां कटिंग करे छॾंदा, हुनजी जड़नि ते न वेंदा। त बाबा जैसे कि चवनि था कि ईअं ई आहे न, मथां कटे छॾंदा आहिनि शाखायूं। हिन करे थोरो समय त समाप्त अनुभव थींदो आहे, लेकिन बीज हुजण जे कारण कुझु समय पोइ परिस्थिति जो पाणी पइण सां पोइ उहो कमज़ोरी जी शाखायूं निकिरी ईंदियूं। जीअं अॼुकल्ह जे वायुमंडल में दुनिया में बीमारी ख़तमु न थींदी आहे, छो जी बीमारी जे बीज खे डॉक्टर न पहचानंदा आहिनि। हिन करे बीमारी दॿी वेंदी आहे, लेकिन समाप्त न थींदी आहे न। अगरि डॉक्टर भी बीमारी जे बीज ताईं न वञे त समाप्त न थींदी। ईअं हिते बि बीज खे ॼाणे थी। सम्झो कि हिकु बार बुखार आयो, 2 बार हुन डॉक्टर खे ॾेखारी, दवाई वरितई, ख़तमु थी वियो, लेकिन उहो सोचंदो न भई मूंखे रोज़ बुखार छो थो अचे। अगरि उहो ईअं सोचे ऐं हुन जे बीज ते वञे तॾहिं हुनखे पतो लॻंदो कि हा भई फलानी बीमारी जे कारण मूंखे इहो थियो आहे। त बीज खे ॼाणे करे बीज खे समाप्त करो। कई बीज खे ॼाणंदा बि आहिनि, लेकिन ॼाणंदे हुए बि अलबेलेपन जे कारण चईंदा थी वेंदो, हिकु बार सां थोरो ई ख़तमु थींदो, समय त लॻंदो ई। ईअं ज़्यादा समझदारी करे वठंदा आहिनि। जंहिं समय पावरफुल ठहिणो खपे उन समय नॉलेजफुल ठही वेंदा आहिनि, लेकिन नॉलेज जी शक्ति आहे, उन नॉलेज खे शक्ति रूप में यूज़ न कंदा आहिनि, है न। त समझदारी आहे, नॉलेजफुल आहिनि, लेकिन जिस समय पावरफुल ठहिणो आहे उन समय पावरफुल न ठही, जिस समय पावरफुल ठहिणो खपे उन समय नॉलेजफुल ठही वेंदा आहिनि, लेकिन नॉलेज जी शक्ति हुन नॉलेज की शक्ति रूप में यूज़ न कंदा आहिनि। जीअं सम्झो कि असांखे नॉलेज आहे कि कंहिंजी ग्लानी न करणी खपे, है न, लेकिन जॾहिं समय आयो कंहिं कुझु ॻाल्हि कई त असां वरी ग्लानी करणु लॻी वेंदा आहियूं। त कोई असांखे चए कि न कंहिंजी आहे न ग्लानी न करणी खपे, त असांखे नॉलेज त आहे, लेकिन असां हुनखे पावरफुल रीति सां यूज़ नथा करे सघूं, हुन वातावरण में वरी ढली था वञूं। त उहे ई बाबा चवनि था कि नॉलेजफुल त आहियो, लेकिन जंहिं समय पावरफुल नॉलेज जी शक्ति खे यूज़ करणो खपे हुन नॉलेज खे शक्ति रूप में यूज़ न कंदा आहियो, पॉइंट जे रूप में यूज़ कंदा आहियो। लेकिन हर हिकु ज्ञान जी पॉइंट्स शस्त्र आहे,
हुन शस्त्र जे रूप सां यूज़ न कंदा आहियूं। हिन करे बीज खे ॼाणो, अलबेलेपन में अची करे पंहिंजी संपन्नता व संपूर्णता में कमी न करो। हाँ? अगरि कंहिंखे लगन लॻी वञे कि किथे कीअं बि करे बाप समान ठहिणो आहे, मतिलबु जीअं शिव बाबा जी सोच, जीअं शिव बाबा जी मत, जीअं शिव बाबा जो स्वभाव संस्कार निराकार रूप में परफेक्ट शिव बाबा जहिड़ो ठहिणो आहे, साकार रूप में परफेक्ट ब्रह्मा बाबा जहिड़ो ठहिणो आहे। साकार रूप में ब्रह्मा बाबा जहिड़ो मतिलबु कि संबंध संपर्क दुनिया में अचणु, दुनिया में माण्हुनि सां कीअं संबंध संपर्क में अचिणो आहे। भी शिव बाबा त चईंदा कि अरे त पुराणो शरीर आहे, वयो त वयो न। शिव बाबा जी मत ॾाढी ऊची आहे। शिव बाबा त चईंदा आहिनि कि सतयुग में त न कोई शरीर छॾंदो आहे न त उनजे डेड बॉडी की कोई कंहिंखे चओ खणी करे हली वेंदो। अगरि हिन समय कोई ब्राह्मण आत्मा बि हीअं करे त माण्हू छा चईंदा हुनखे? ब्राह्मण ई चईंदा हिकु ॿिए खे। थींदो आहे न, ब्राह्मण परिवार में बि कोई शरीर छॾंदो आहे त छा कंदा आहिनि? हुनजी डेड बॉडी खे रखी छॾंदा, चारधाम जी यात्रा कराईंदा, वरी एॾी सारी मालायूं चढ़ाईंदा। काथे ज्ञान शिव बाबा छा थो ॾे, काथे ॿुधण वारा ॿुधाइण वारा ई अहिड़ा कम था करनि त ॿियनि खे छा सेखारींदा? त शिव बाबा जी मत ॾाढी ऊची आहे। निराकार शिव बाबा जी मत ते हलणो दुनिया में, त दुनिया में छा थींदो आहे? जीअं ब्रह्मा बाबा जे समय भई ब्रह्मा बाबा त ईअं कयो बि हुई, जीअं शिव बाबा डायरेक्ट चईंदा आहिनि न, त ब्रह्मा बाबा बि उन रीति कयो हुयो। भई हुन समय कोई शरीर छॾंदो हुयो त ईअं थोरी थींदो हुयो, है न। मम्मा शरीर छॾियईं त जीअं अॼुकल्ह दादियूं शरीर छॾंदियूं आहिनि त उन्हनि जो डे मल्हाईंदा आहिनि न, जीअं कल्ह रतन मोहिनी दादी जी जो आहे। त सम्झो जॾहिं मम्मा शरीर छॾियईं त बि बाबा केॾा स्ट्रिक्ट थिया हुया, है न। उहो त ॿारनि चयो न त अगरि छोजी बाबा चईंदो हाणे यज्ञ त हिननि खे संभालणो आहे न, भई ब्रह्मा बाबा अकेला थोरी संभालंदा। त काथे काथे ब्रह्मा बाबा खे ॿारनि जे हिसाब सां बि हलणो पवंदो हुयो। त शिव बाबा खे बि चईंदा हुया कि ॿार हीअं चवनि था। त साकार में ब्रह्मा बाबा खे बि साकार जी दुनिया जे हिसाब सां शिव बाबा जी मत खे खणी करे शिव बाबा जी मत बि मञो ऐं ॿारनि जे हिसाब सां बि हलो। त निराकार रूप में अगरि असां शिव बाबा जी मत ते हलंदासीं न त ॾाढो ई ऊची मत आहे ऐं प्राप्ति बि ॾाढी ऊची आहे। पर छा आहे कि साकार दुनिया में अचण खां पोइ ब्रह्मा बाबा त जॾहिं ब्रह्मा बाबा जो पूरो हुयो कि हा भई न ईअं ई थींदो जीअं शिव बाबा चयो। लेकिन धीरे धीरे न जॾहिं ॿार वॾा थींदा आहिनि न त काथे काथे माउ पीउ खे बि करिणो पवंदो आहे ॿारनि जे हिसाब सां। त बि मम्मा जो हीअं एॾो न थियो जीअं ब्रह्मा बाबा जो, दादियुनि जो। हुन समय बि ब्रह्मा बाबा शिव बाबा जी मत जे हिसाब सां स्ट्रिक्ट रहिया हुया। लेकिन ब्रह्मा बाबा जे वञण खां पोइ त सभु जीअं ॿियनि जेका संभालण वारा हुया उन्हनि जी मत जे हिसाब सां त ही ढिलो पण अची वियो न कि शिव बाबा ईअं चवनि था त उअं ई मम्मा बाबा उअं ई कई, उअं ई चाहे ॿार कुझु बि चवनि। लेकिन जॾहिं ॿार वॾा थी वेंदा आहिनि, यज्ञ संभालणु लॻी वेंदा आहिनि त बाबा बि चई हाणे हिननि खे ई संभालणो आहे, भई करनि जीअं करनि न। हाणे ॾिसो आए दिन केॾा सारा शरीर छॾंदा आहिनि। त हर जोन में हर अॼु हिन दादी जो, अॼु हिन दीदी जी वरसी आहे, अॼु हिन
त जी शिव बाबा जी यादि त घटि ई थी हुई न। अॼुकल्ह दीदी दादनि खे माण्हू ज़्यादा यादि कंदो आहे। त इहे समय परिवर्तन थी वियो। त बाबा असांखे चवनि था कि कंहिंखे अगरि लक्ष्य अची वियो कि न मूंखे त एक्यूरेट शिव बाबा जी मथे हलणो आहे, एक्यूरेट साकार रूप में ब्रह्मा बाबा जी मथे हलणो आहे, ऐं लॻी वञे त हाणे बि बाबा उन्हनि खे बाप समान ठाहिण लाइ रेडी आहिनि। लेकिन उन जे लाइ तव्हांखे ख़ुदि खे चेक करिणो पवंदो, बाबा खे सभु कुझु ॿुधाइणो पवंदो, हुन अनुसार तव्हांखे हलणो पवंदो। त श्री शिव बाबा जी मत त ॾाढी ऊची आहे, त हुन अनुसार हली बि सघो। बाबा चवनि था जी अॼुकल्ह जे वायुमंडल में दुनिया में बीमारी ख़तम न थींदी आहे, छो जी बीमारी जे बीज खे डॉक्टर न ॼाणंदा, हिन करे बीमारी दॿी वेंदी आहे लेकिन समाप्त न थींदी। ईअं ई हिते बि बीज खे ॼाणे करे बीज खे समाप्त करो, है न। हुन ते हुन खां पहिरियों पाण खे पतो हुजणो खपे कि मुंहिंजी हीअ कमी कमज़ोरी आहे, त बीज खे समाप्त करो, बीज खे ॼाणे करे। कई बीज खे ॼाणदा बि आहियूं लेकिन ॼाणदे हुए बि अलबेलेपन जे कारण चईंदा आहिनि थी वेंदो, हिकु बार में थोड़ी ख़तम थींदो, है न। कई माण्हू ॼाणदा आहिनि लेकिन पोइ चई छॾंदा आहिनि थी वेंदो, हिकु बार में थोड़ी ख़तम थी वेंदो। ऐं ॿारनि खे छा चईंदा आहियो तव्हां? अज्ञान काल में माण्हू चईंदा न ॿारनि खे, अॼु कयो थी अॼु खां पोइ न कजनि। बाबा त असांखे त बि एॾा वॾा बाबा आहिनि त बि असांखे कॾहिं बाबा हीअं न चईंदा आहिनि कि अॼु खां पोइ, ईअं स्ट्रिक्टली ईअं त चईंदा आहिनि बाबा हिकु बार थी वियो बसि हाणे न कजो, लेकिन अज्ञान काल में माण्हू केॾा स्ट्रिक्टली चईंदा आहिनि। ख़ुदि खां भले केतिरी बि भूलियूं थियनि लेकिन के ॿिए कंहिंखां थी वियो न त हीअं चईंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हिते त कई ॿार चईंदा आहिनि बाबा अञा कंहिं कयो आहे, अञा त फलानी दीदी में बि कमी आहे, फलानी दादी में बि ईअं आहे, फलाने में बि हीअं हुयो। बाबा चवनि था हीअं न, समय कई ॿार चईंदा आहिनि बाबा समय त लॻंदो ई आहे, ईअं ज्यादा समझदारी करे वठंदा आहिनि, जे कारण पावरफुल ठहिण चाहिनि त हुन समय नॉलेजफुल थी वेंदा, मतलब जे समय पावरफुल ठहिण चाहिनि न हुन समय नॉलेजफुल थी वेंदा आहिनि, लेकिन नॉलेज जी शक्ति हुन नॉलेज खे शक्ति जे रूप में यूज़ न कंदा आहिनि, पॉइंट जे रूप में यूज़ कंदा आहिनि। लेकिन हर ज्ञान जी पॉइंट शस्त्र आहे, हुनखे शस्त्र जे रूप में यूज़ न कंदा आहिनि कि बाबा, पहिरीं ॻाल्हि त ज्ञान जो पॉइंट माण्हू चवंदो न कि बाबा असांखे पतो आहे हीअं न कबो। पहिरीं ॻाल्हि त सोचो कि असांखे चयो कीअं, वो चइण सां ई पॉइंट में शक्ति भरजी वेंदी आहे, पंहिंजे अंदर करण में हिम्मत अची वेंदी आहे। बीज खे ॼाणो, अलबेलेपन में अची करे पंहिंजी संपन्नता में संपूर्णता में कमी न करो। अगरि बीज खे ॼाणण खां पोइ स्वयं में ॼाणण जी शक्ति अनुभव कंदा आहियो लेकिन भस्म करण जी शक्ति न सम्झदा आहियो त अन्य ज्वाला स्वरूप आत्माउनि जो बि सहयोग वठी सघंदा आहियो। सम्झो तव्हांखे पतो आहे कि हिन जो बीज, हिन कमी जो कारण इहो आहे, लेकिन तव्हां हुनखे ख़तमु नथा करे सघो त ॿियनि जी मदद बि वठी सघंदा आहियो, है न, ॿियनि जी मदद बि वठी सघंदा आहियो। छो जी कमज़ोर आत्मा हुजण जे कारण डायरेक्ट बाप द्वारा कनेक्शन ऐं कनेक्शन न जोड़े पाईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं थींदो न
कि डायरेक्ट बाबा से कनेक्शन न जोड़े पाईंदा आहिनि। कनेक्शन न जुड़तो त करेक्शन बि न थींदो, शक्ति न मिलदी, है न। त सेकंड करे पाईंदे त सेकंड नंबर श्रेष्ठ आत्माउनि जो सहयोग वठी स्वयं खे वेरीफाई करा। त अगरि तव्हां खुद नथा करे सघो त अन्य ज्वाला स्वरूप श्रेष्ठ आत्माउनि जो बि सहयोग वठी सघंदा आहियो। छो जे कमज़ोर आत्माऊं हुजण जे कारण आत्माउनि बाबा सां डायरेक्ट कनेक्शन न जुड़ी सघंदो आहे, करेक्शन न करे पाईंदा आहियो, त उन्हनि जो सहयोग वठी करे पंहिंजो वसम करो। ऐं हुननि खां सहयोग वठी करे वेरीफाई बि कराए सघंदा आहियो। वेरीफाई थियण सां सहज प्यूरिफाई बि थी वेंदा। भई अगरि असां हुननि खां पुछियो, हिकु त बाबा चई ज्वाला स्वरूप वारनि जे सहयोग वठी करे भस्म करे छॾियो। ॿियो अगरि तव्हां सम्झी नथा सघो त सेकंड नंबर श्रेष्ठ आत्माउनि जो सहयोग वठी उन्हनि खां वेरीफाई करायो कि कमी छा आहे। वेरीफाई थी वेंदो, पोइ प्यूरिफाई थी वेंदा। त सम्झो छा चेक करणो आहे, कीअं चेक करणो आहे। हिकु त छिपायो न, ॿियो ॼाणदे हुए टालो न, हलाए न ॾियो, है न। हिकु त छिपायो न, ॿियो ॼाणदे हुए टालो न, हलायो न। हलाईंदा आहियो त पोइ चिल्लाईंदा बि आहियो। ई समय आहे असांखे। कल्ह बि जीअं कल्ह दादी दिवस हुयो त दादी जा जीअं पॉइंट्स ॾेखाइनि पिया न, त हुनमें दादी बि चई न कि हाणे न सुधरंदव त कॾहिं धर्मराजपुरी में सुधरंदा, है न। कल्ह रतन माइनी दादी जो डे, उन्हनि जो स्मृति दिवस हुयो न। त बाबा चवनि था कि हाणे छिपाईंदव पोइ धर्मराजपुरी में चिल्लाईंदा, पोइ त कुझु बि न थी सघंदो। तंहिं करे हाणे रोज़ जी रोज़ जो बि ॻाल्हियूं आहिनि सभु बाबा खे ॿुधाए करे, सभु बाबा खे ॾेई करे ख़तम करो। त अॼु बाप दादा शक्ति सेना जी शक्ति खे ॾिसनि था, बाबा असांजी शक्ति खे ॾिसनि था। हाणे प्राप्त हुई शक्तियूं कर्म में लायो। श्री विश्व जी सर्व आत्माउनि जे अॻियां कर्म ही तव्हांजी पहचान, है न। कर्म ही असांजी पहचान। अगरि कर्म ही असांजा सुठा न हूंदा त पोइ माण्हू कीअं सम्झंदा कि तव्हां में शक्ति आहे। कर्म सां ही उहा सहज ॼाणे वठंदा। कर्म सभिनि खां स्थूल चीज आहे, संकल्प सूक्ष्म चीज आहे। त बाबा चवनि था कि अॼु मां पंहिंजी शक्ति स्वरूप आत्माउनि खे ॾिसां थो कि कर्म कंदे हुए केतिरी शक्ति खे उन्हनि कार्य में लॻायो आहे, है न। छो जी कर्म क्षेत्र में ई त नज़र ईंदो न, भई साम्हूं कोई क्रोधी आहे, साम्हूं कहिड़ी बि आत्मा आहे, लेकिन असां में शक्ति हूंदी त उहा असांजे मथां कहिड़े बि रीति सां वार न करे सघंदी। तॾहिं त सम्झ में ईंदो, हुन आत्मा खे बि सम्झ में ईंदो कि मां अहिड़ी आत्मा, हुन संकल्प सां उहो तव्हां वटि ईंदी बि, लेकिन तव्हां वटि अची करे उहो बाबा जी शक्ति जो असां में आहे उनखे, हुन सां उहा पंहिंजी जो बि उनजो संकल्प हूंदो वो विनाश थी वेंदो। कर्म सभिनि खां स्थूल चीज आहे, संकल्प सूक्ष्म शक्ति आहे। अॼुकल्ह जी आत्मायूं स्थूल मोटे रूप खे जल्दी ॼाणे सघंदियूं आहिनि। वैसे सूक्ष्म शक्ति स्थूल खां ॾाढी श्रेष्ठ आहे,
लेकिन माण्हुनि जे लाइ सूक्ष्म शक्ति जा वाइब्रेशन कैच करण हाणे मुश्किल आहे। बाबा चवनि था सूक्ष्म शक्ति स्थूल खां बि ॾाढी श्रेष्ठ आहे, लेकिन अॼुकल्ह जा माण्हू वाइब्रेशन अहिड़ी शक्ति खे थोड़ी पहचाने सघंदा आहिनि, है न। माण्हुनि जे लाइ सूक्ष्म शक्ति जा वाइब्रेशन कैच करण हाणे मुश्किल आहे। जीअं शुरू में शिव बाबा ईंदा हुया, त शिव बाबा जे समय अहिड़ी क्वालिटी वारी आत्मायूं हूंदियूं न, जे साकार खे समझियो। अव्यक्त वारी आत्मायूं भी एडी क्वालिटी वारी हूंदियूं जे अव्यक्त भावधारा खे समझो, है न। ऐं हाणे भी बाबा जी डायरेक्शन आत्मायूं कैच कंदियूं हूंदियूं, लेकिन हाणे जी अचण वारी आत्मायूं उन रीति सूक्ष्म शक्ति थोड़ी कैच करे सघंदी। उन्हनि खे त साकार में खपे न, उन्हनि खे त दीदियुनि सां ई मिलंदो आहे, त उहो त दीदियुनि में। जे समझो कि कोई आत्मा न शिव बाबा तरफ उनजो बुद्धि योग आहे, ब्रह्मा बाबा जे द्वारा। कोई दादियुनि ताईं रुकी वेंदो आहे, कोई दीदियुनि ताईं रुकी वेंदो आहे। त ईअं ई दुनिया में भी कि आत्मायूं, कई माण्हू त तव्हांजी सूक्ष्म शक्ति खे महसूस करे सघंदा कि हा हिन आत्मा हिन सां मिली करे असांखे कुछ अलॻि लॻियो। कई तव्हांजे कर्मनि सां तव्हांखे चेक कंदा, है न। त बाबा चवनि था कि माण्हुनि जे लाइ सूक्ष्म शक्ति जा वाइब्रेशन कैच करण हाणे मुश्किल आहे। कर्म शक्ति द्वारा तव्हांजे संकल्प खे शक्ति खे भी ॼाणे वेंदा आहिनि। जॾहिं असां कर्म कंदा आहियूं न, त असां छा था सोचूं उहो भी ॼाणे वठंदा आहिनि। मनसा सेवा कर्मणा खां श्रेष्ठ आहे। वृत्ति द्वारा वृत्तियुनि खे, वायुमंडल के परिवर्तन करण, ये सेवा भी अति श्रेष्ठ आहे। हिकु त तव्हां कर्म करे ॿियनि खे सिखायो, ॿियो आहे कि पंहिंजी सोच सां अहिड़ो वायुमंडल ठाहे छॾो, जीअं सम्झो कि तव्हां चाहींदा असांजी माई न सभु कमु सुठो करे वञे, इहे भी करे, त तव्हां पंहिंजी सोच सां वाइब्रेशन फैलायो कि जो भी घर में झाड़ू पोछो कंदो, साफ़ सफ़ाई कंदो, त उहो हिते भी पोछो लॻाईंदो, ईअं भी कंदो, ईअं भी कंदो, है न। ईअं पंहिंजी संकल्प मनसा सेवा, पंहिंजी वृत्ति सां वायुमंडल ठाहियो, है न। जॾहिं तव्हां झाड़ू पोछो कंदा आहियो न, त हुन समय तव्हां उन सोच सां करो, त ॾिसो तव्हांजी कम वारी माई तव्हांजी संकल्प खे कैच करे थी। कई बार मायूं करे भी वठदियूं आहिनि, कई बार उन्हनि खे चइणो पवंदो। त इहे भी हिकु कमु कराइण जो तरीक़ो आहे, है न। त बाबा असांखे चवनि था कि कर्म शक्ति द्वारा तव्हांजी संकल्प शक्ति खे भी ॼाणदा आहिनि। मनसा सेवा कर्मणा सेवा खां श्रेष्ठ आहे। वृत्ति द्वारा वृत्तियुनि खे, वायुमंडल के परिवर्तन करण, ये सेवा भी अति श्रेष्ठ आहे। लेकिन हिन खां सहज कर्म आहे, सभु माण्हू न समझी सघंदा आहिनि। कोई त इशारे सां समझी वठंदो, कोई कॾहिं कॾहिं तव्हां सोचदा आहियो न ऐं साम्हूं वारो उहो करे वठंदो आहे, त तव्हां सोचदा आहियो कि मां त सोचियो ई हुयो, हिन करे वतई। ऐं कई बार छा थींदो आहे, घर में जीअं तव्हां सुबुह खां राति ताईं सोचदा आहियो, कर्म कंदा आहियो, त ओड़ो वायु, जीअं मधुबन जो अहिड़ो वायुमंडल छो ठहियल आहे कि जो भी वेंदो आहे उते पाणे अमृत वेलो ऐं हुननि जी दिनचर्या 7 ॾींहं उहो सेट कीअं थी वेंदी आहे। छो जी ब्रह्मा बाबा दादिन बाबा खे यादि करे ओड़ो कर्म कयो आहे न, त हुतां जो वायुमंडल ठहियल आहे। त हुन वायुमंडल में जो आत्मा ईंदी
उहो फटाफट उहा करण लॻी वेंदी आहे। त तव्हांखे बि पंहिंजे घर जो वायुमंडल ठाहिणो आहे। तव्हांखे पोइ ॿारनि खे कुझु चइण जी ज़रूरत ई न पवंदी। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि स्व परिवर्तन करो। हा, बाबा चवनि था सभिनि खां कर्म हूंदो आहे, सभिनि खां सहज हूंदो आहे कर्म। उनजी परिभाषा त पहिरियों बि ॿुधाई, लेकिन अॼु हिन ॻाल्हि खे स्पष्ट करनि था कि कर्म द्वारा शक्ति स्वरूप जो दर्शन अथवा साक्षात्कार कराए। कर्म द्वारा संकल्प शक्ति ताईं पहुचण सहज आहे। कि असां जो कर्म करूं था, असांजे मन में छा सोच आहे जो असां उहो कर्म करूं था, त उहो तव्हांजी संकल्प शक्ति ताईं पहुची वेंदो कि तव्हां हीअं हीअं करो था। न त कमज़ोर कर्म सूक्ष्म शक्ति बुद्धि खे बि संकल्प खे बि हेठि लाहे छॾंदी आहे। कमज़ोर कर्म सूक्ष्म शक्ति बुद्धि खे बि संकल्प खे बि हेठि लाहे छॾंदी आहे। अगरि असांजो कमज़ोर कर्म हूंदो न, त असांजी सूक्ष्म शक्ति जो हूंदी आहे, संकल्प बि हेठि अची वेंदा आहिनि। इन करे कर्म ॾाढा ई ऊचा करणा खपनि। जीअं धरनी जी आकर्षण मथां जी चीज खे हेठि लाहींदी आहे न, लाहींदी आहे। हाणे हाणे तव्हां बाबा जी यादि में वेठा आहियो, तव्हांजी ज़रूरत बि न आहे, लेकिन त बि कोई आवाज, कोई खुशबू, न टाइम सां कर्म करणो आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। उहो त हेठि अचिणो ई पवंदो तव्हांखे। लेकिन अननेसेसरी कोई चीज असांखे आकर्षण थी करे, कोई खुशबू, त उहा असांखे हेठि लाहे छॾंदी है न। त ईअं ई असांजो हिकु कमज़ोर कर्म, अगरि असां सम्झो कि असांखे कोई अहिड़ो शब्द बि निकिरी वियो, असांखे कुझु अहिड़ो कर्म बि थी वियो, त असांजी जो एॾी ऊची जो असांखे शक्ति बाबा सां जेतिरो कनेक्शन हुयो, उन सां बि हेठि अची वेंदी। लेकिन अचिणो न खपे। ग़लती थी बि वई त बाबा खे तुरंत ॿुधाए करे सॉरी चई करे अॻियां जे लाइ सावधान थी वियो। हाणे एॾो पश्चाताप करण जो समय न आहे, शुरू खां ई न आहे। पर कॾहिं कॾहिं माण्हू थी वेंदो न, अरे मूंखां हीअं थी वियो, सॉरी बाबा, सॉरी चयो, चेंज कयो, अगेन। त बाबा चवनि था कि हाणे जो बि चित्र ठाहियो आहे पंहिंजो, कि असांखे नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहिणो आहे, रिश्तो ठहिणो आहे, सितारो ठहिणो आहे, उनखे चरित्र में लाहियो। अच्छा, ईअं हर शक्ति के कर्म द्वारा प्रत्यक्ष करण वारा, पंहिंजे शक्ति स्वरूप द्वारा सर्वशक्तिवान बाप खे प्रत्यक्ष करण वारा, सदा परखण ऐं परिवर्तन शक्ति, सदा चरित्र द्वारा विचित्र बाप जो साक्षात्कार कराइण वारा, अहिड़ा मास्टर सर्वशक्तिवान श्रेष्ठ कर्म करता शक्ति स्वरूप आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। पाटिन सां बाबा ॻाल्हाइनि था। माया जे महिमान निवाजी जो रिज़ल्ट उदासी। सदा पंहिंजे खे बाप दादा जी साथी सम्झंदा आहियो। जॾहिं सदा बाप जो साथ अनुभव थींदो आहे त हुनजी निशानी आहे सदा विजय। अगरि जरा बि समय युद्ध में वेंदो आहे, महिनत जो अनुभव थींदो आहे, त हिन सां सिधा बाप जो साथी न आहियूं असां। त सदा साथ जे अनुभव आहे, उहो मोहबत जे में लवलीन रहंदी, प्रेम जे सागर में लीन आत्मा कंहिंजे बि प्रभाव में न अची सघंदी।
माया जो अचणु ये कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन उहो पंहिंजो रूप न ॾेखारे। अगरि माया जी महिमान निवाज़ी कंदा आहियो त हलदे हलदे उदासी जो अनुभव थी वेंदो आहे। ईअं अनुभव कंदा जीअं न अॻियां था वधूं न पुठियां था हटूं, पुठियां बि न हटी सघंदा आहियो, अॻियां बि न वधी सघंदा आहियो। इहे माया जो प्रभाव आहे। माया जी आकर्षण उड़ण न ॾींदी आहे। पुठियां हटण जो त सवाल ई न आहे। लेकिन अगरि अॻियां न वधंदा त बीच खे परखो, उनखे भस्म करो। मतिलबु सम्झो कि अगरि असांजे मथां माया जो वार आहे त हिकु त असां अॻियां बि न वधंदासीं ऐं पुठियां बि न वधंदासीं, पुठियां बि न थींदासीं। ऐं अगरि असां माया जी महिमान निवाज़ी कंदा आहियूं, मतलब महिमान निवाज़ी मतलब शो छा कीअं, त मतलब उदासी, जीवन में उदासी आहे। त अगरि असां अॻियां बि नथा वधूं, पुठियां बि नथा वधूं, पुठियां बि नथा थियूं, त मतलब कि माया जो प्रभाव आहे। माया जी आकर्षण असांखे उड़ण न ॾींदी आहे। कोई न, तव्हांजे जो बि हूंदो आहे, अगरि कंहिं कारण तां सोचो था कि न मां त एतिरो ई ठीकु आहियां, है न, तव्हां अॻियां बि नथा वधो ऐं पुठियां बि नथा अचो, बस उन ई लेवल में हलो था। ऐं तव्हां हुनमें ठीकु आहे, तव्हां हुनमें ख़ुशि बि न आहियो, बस लाचारी सां हलो था। तव्हां सोचो था मां छॾे बि नथी सघां, न बाबा खे छॾे थी सघां, न हिननि खे छॾे थी सघां, है न, त जीअं हले थी गाॾी हलण ॾियो। त बाबा चवनि था अगरि वधणु चाहींदा आहियो ऐं नथा वधो त बीच खे परखो, भस्म करो। ईअं न हले त थो, अचूं त था, ॿुधूं त था, यथाशक्ति सेवा त करूं था, लेकिन चेक करो कि पंहिंजी स्पीड ऐं स्टेज जी उन्नति केसिताईं। हलूं त था, अचूं त था, ॿुधूं त था, यथाशक्ति सेवा बि, लेकिन स्पीड ऐं स्टेज केतिरी आहे। ॿियो आहे महाप्रसाद उहो ई ठहींदो आहे, ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, महाप्रसाद उहो ई ठहींदो आहे जो हिकु धक सां बाप ते बलि चढ़े। सभी ॿार जीवन मुक्त स्थिति जो विशेष वरसो अनुभव कंदा आहियो। हिन जीवन में रहंदे दुख, अशांति, अपवित्रता खां मुक्त आहियो न, है न, जीवन मुक्त स्थिति अर्थात हिन जीवन में रहंदे हुए असां सत्युगी जीवन, सुख शांति जो अनुभव करूं, पवित्रता जो अनुभव करूं। जीवन मुक्त आहियो या जीवन बंद आहियो, ट्रस्टी अर्थात जीवन मुक्त। त मरजी ठहिया आहियो या अञा मरो था, केतिरा साल मरदव अञा। भक्ति मार्ग में भी जड़ चित्रन के प्रसाद कहिड़ो चढ़ाईंदा आहिनि जो झटको हूंदो आहे। चिलचिलाए करे मरण वारो प्रसाद न हूंदो। बाबा जे अॻियां प्रसाद उहो ई ठहींदो जो झटको हूंदो, मतलब हिकु बार में ई सभु ख़तम, हिकु धक सां चढ़ण वारो। सोचो, संकल्प कयो मुंहिंजो बाबा, मां बाबा जो, त झटको थी वियो न। संकल्प कयो, ख़तम, लॻी वई तलवार। अगरि सोचदव ठहींदमि थी वेंदो, तो कंदव, अर्थात चिलचिलाइण। गे करण वारा जीवन मुक्त न थींदा। हा करे वठंदासीं, थी वेंदासीं, न। बाबा चयो त जीअं बाबा उअं ॿार, बाप सागर आहे ऐं ॿार भिखारी, ईअं न थी सघंदो। बाबा ऑफर कयो आहे मुंहिंजो ठहो, त हिन में सोचण जी ॻाल्हि न आहे न, है न।
जो बाबा चवनि था उहो कंदा हलो, सोचंदव त भली न स्वीकार थींदी।